जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं सुहांजरे जा गुल यानी ड्रमस्टिक फ्लावर्स, जेके ॾाढा टेस्टी त ठहंदा आहिनि, पर उन सां गॾु इन जा जेके फ़ाइदा आहिनि अनगिनत आहिनि, ॾाढा टेस्टी ठहंदा। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। सुहांजरे जा गुल खणंदासीं। ॾिसो, इन तरह इन में टांडियूं हूंदियूं आहिनि, पत्ता हूंदा आहिनि, त उनखे चङी तरह असांखे साफ़ करिणो आहे और इन मां गुल अलॻि करिणा आहिनि। टाइम लॻंदो, पर जेका रेसिपी ठहंदी ॾाढी बढ़िया ठहंदी। अॼु असां ठाहींदासीं थूम मसाले में गुल। इन खां पहिरियों मां बसर ऐं गरम मसाले वारा अपलोड करे चुकी आहियां, उहो वीडियो ज़रूरु ॾिसजो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। ॾिसो, हिन तरह सभु गुल जेके आहिनि अलॻि कंदासीं। उन में मुखड़ियूं हूंदियूं उहे बि अलॻि करणियूं आहिनि। सभु टांडियूं, पत्ता, कुझु कीड़ो अगरि हुजे त इहे सभु साफ़ करे उन खां पोइ इनखे चङी तरह धोइणो आहे। त 2 खां 3 पाणियुनि में इनखे धोई वठंदासीं। पहिरियों इन में टांडियूं न हुजनि, टांडियूं अगरि हूंदियूं आहिनि त भाॼी जेका आहे उहा कौड़ी ठहंदी आहे, त इन जे करे चङी तरह साफ़ करिणो आहे। 2 खां 3 पाणीअ में साफ़ करण खां पोइ इनखे खणंदासीं असां कुकर में पहिरियों गुल विझंदासीं, गॾु विझंदासीं पाणी और इनखे असांखे बॉइल करिणो आहे 2 खां 3 सीटियूं लॻाए करे। त थोरो सो पाणी विझंदासीं इन में। इहे गुल जेके आहिनि साल जा कुझु वक़्त लाइ ई मिलंदा आहिनि थधियुनि में, त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो, इन्हनि जा अनगिनत फ़ाइदा आहिनि। त ॾिसो, हाणे मां कुकर में विझी करे बॉइल करण लाइ रखी रही आहियां। 3 सीटियूं लॻाराईंदासीं। हाणे खणंदासीं अदरक, थूम ऐं सावा मिर्च। इन्हनि खे असांखे कुटणो आहे। तव्हां चाहियो त हिते मिक्सी जार जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, पर कुटियल थूम मसाले में जेका टेस्ट ईंदी आहे ॾाढी बढ़िया ईंदी आहे। सो ये लॻभॻि 2 चमचनि जे क़रीब आहे। और हेॾे असांजा गुल बि बॉइल थी विया आहिनि, 3 सीटियूं लॻी वयूं आहिनि। जेसिताईं बाफ़ निकिरे तेसिताईं असां टमाटा पीसे वठंदासीं। त हिते मां खयां आहिनि 4 टमाटा, उन्हनि खे असांखे पीसणो आहे। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं थोरो सो तेल, 1 चमचो जीरो, थूम, अदरक ऐं सावा मिर्च जेके असां कुटे रखिया हुआसीं उहे विझंदासीं। और इन में विझंदासीं हाणे कड़ी पत्तो। थूम मसाले वारी भाॼी आहे त इन में कड़ी पत्ते जो इस्तेमालु कबो आहे, त ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। त कड़ी पत्तो विझंदासीं, नंढा फोटा विझंदासीं 2। इन्हनि खे असां थोरो सो भुञंदासीं और उन खां पोइ जेका असां टमाटो पीसे रखियो होसीं उहो विझंदासीं। पोइ ये रेसिपी ॾाढी आसान आहे, पर गॾोगॾु टेस्टी बि आहे। इन में विझंदासीं लूणु। सिंपल मसालनि जो इस्तेमालु करिणो आहे हिन भाॼीअ में। घणनि मसालनि जो इस्तेमालु न थींदो आहे। हैड, ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा। जीअं मां ॿुधायोमांव, बसर ऐं गरम मसाले वारी जेका रेसिपी आहे उहा मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां दाग में, त उहा ज़रूरु चेक कजो, उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। मसाला विझी इनखे मिक्स कंदासीं ऐं कुझु सेकंड इनखे भुञंदासीं जीअं इनजो पाणी सुकी वञे और इन मां तेल निकिरणु चालू थी वञे। त बाहि खे मां स्लो करे छॾियो आहे। हिते कुकर मां बि बाफ़ निकिरी वई आहे। त हाणे गुलनि खे असां छाणे वठंदासीं, पाणी इनजो कढी छॾींदासीं। त हिकु छाणीअ जो इस्तेमालु कंदासीं जंहिंमें गुल विझी रखणा आहिनि। जे पाणी सॼो निकिरी वञे, टमाटो चङी तरह सिझी वेंदो, तेल निकिरणु चालू थी वेंदो, त उन में सभिनी खां पहिरियों असां विझंदासीं पीज़। और टमाटे खे मां पहिरियों तेज़ बाहि ते रखियो, हाणे धीरे बाहि ते रखियो आहे। 1 कोप पीज़ और जेके असां गुल बॉइल करे रखिया हुआसीं उहे विझणा आहिनि। उनजो ॾिसो पाणी निकिरी वियो आहे। इनखे मिक्स कंदासीं। एक्स्ट्रा पाणीअ जो इस्तेमालु न करिणो आहे। गुलनि जो, पीज़नि जो ऐं टमाटनि जो पाणी जेको निकिरंदो उन में ई इनखे सिजाइणो आहे। त चङी तरह मिक्स कंदासीं और ढके करे इनखे सिजाईंदासीं। जीअं मां ॿुधायो, थूम मसाले जी भाॼी ठाहे रही आहियां, त थूम मसाले में थूम त असां विधीसीं। हाणे विझंदासीं मसालो।
साओ मसालो विझी करे इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और वरी ढके करे इनखे सिजाईंदासीं। लॻभॻि 15 खां 20 मिंट लॻंदा और 5-5 मिंटे जी इंटरवल ते असां इनखे खोले करे घुमाईंदासीं और चिथींदासीं। वरी ढके करे वापसि सिजाइण लाइ रखंदासीं। ईअं 2-3 दफ़ा करिणो आहे और चङी तरह चिथणो आहे। पीज़नि खे न चिथींदासीं, सिर्फ़ु गुलनि खे चिथींदासीं। पानी सुकी वेंदो, इन मां हल्को हल्को तेल निकिरणु चालू थी वेंदो। और ये गुल जेके आहिनि ॾाढा बढ़िया ठहंदा आहिनि। ॾिसो इन्हनि मां तेल निकिरणु चालू थी वियो आहे हल्को हल्को। ये असांजा गुल लॻभॻि तैयार थी विया आहिनि। ॾाढा बढ़िया थूम मसाले वारा सुहांजरे जा गुल। इनखे गरमा गरम सर्व कंदासीं गरम गरम फुल्के सां। ॾाढा टेस्टी आहिनि और गॾु हेल्थ बेनिफिट्स भी आहिनि इन जा, त ज़रूरु ठाहिजो। ॾाढा ॾुखिया भी मिलंदा आहिनि पर ॾाढा टेस्टी आहिनि। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। सुहांजरे जे गुलनि जी ॿी रेसिपी जेके आहिनि उनजी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, उहा भी चेक कजो। और साॻी रेसिपी हिंदीअ में मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते भी विधी आहे, उहा भी ज़रूरु चेक कजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम और फेसबुक ते जरूर फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन जरूर क्लिक कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।